बाबा रमू ऐं खमू मूं तव्हां ॿिन्ही खे इन करे घुरायो आहे त गुलबानू जी ॻाल्हि खे हिकिड़े तरफ़ कजे, छो त मां नथो चाहियां त इहा तलवार मुंहिंजे मथां लटकियल हुजे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त सॼो कोहिस्तान इन ॻाल्हि में अखियूं विझो वेठो आहे। बाबा मर्ज़ी वारा आहियो, जे वणेव तीअं कयो, असां वेठा आहियूं। बाबा चाकर फ़ैसिले में कोन ईंदो, छो त मूं उन खां पुछियो आहे। सयुनि सां एतिरी थी आहे, अञा फ़ैसिले में अची राज सां वेहंदो? तव्हां ॿई उन जा माइट बि आहियो ऐं तव्हां हुन खां पुछो, पोइ ॾिसो तूं छा थो चए। चवंदो वरी छा, हुनजी मजाल जो इनकार करे। मां बि कॾहिं कॾहिं सोचां थो त इहो फ़ैसिलो कंहिं ॿिए सरदार ॾे मोकिलियां। इहो कीअं थींदो साईं? तव्हां राज जा सरदार आहियो, अब्बा आहियो, ॿिए कंहिंजो फ़ैसिलो माण्हू क़बूल न कंदा साईं। ठीकु आहे, पर तव्हांखे चाकर सां ठके ठोके ॻाल्हाइणो पवंदो। ॻाल्हाईंदासीं साईं, केॾांहुं वेंदो? भला हिकु सलाह त ॾियो। साईं जेका पुछो। फ़ैसिले में बाग़ अली ऐं जमाल वारनि खे घुरायूं, छो त इन फ़ैसिले में उन्हनि ॿिन्ही जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। पर साईं इहे त राज खां निकितल आहिनि, पोइ भले निकितल हुजनि, पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि जो फ़ैसिले में हुजणु तमामु ज़रूरी आहे। साईं जे न आया त पोइ मुंहिंजी सलाहियत न घुरायो। भला जेकॾहिं जमाल वारा हिन फ़ैसिले में ईंदा त कहिड़ो आसमान टुटी पवंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिलो वरी कहिड़ी चङी ॻाल्हि जो आहे, छोरी घरां निकिती आहे ऐं उहो दाग़ धोइणो आहे, ॿियो छा करिणो आहे। ॿियो त ज़मीर जी मार सभिनी खां वॾी मार आहे। तव्हां चाकर ऐं ॿियनि खे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जी बाबा, नीमा रहो।